मामा ए केड़े खबर में ख्यालन में किथे घुमइए को खंड जो जहाज बुडियो थी जा। अरे यार सुलू हाँ खंड जो जहाज कोन बुॾो आहे पो पर हर साल जा जेके मींहं तूफ़ान सामूंडी हवाऊं उन्हनि जेको सो ग़रीबनि जा घर डाहे पट करे छॾिया आहिनि। उहो यतीम वीचारा हिन खुले आसमान में वेठा आहिनि पर हुनजो को सहारो ई कोन्हे। ए मामा हाँ। इन्हनि जे आसरे ते त चङनि भलनि खे माल पियो मिले। हाँ। ॿोॾियूं अचनि थियूं माण्हू दुआऊं था कनि दुआऊं करे उन ॿोॾियुनि खे आणीनि था। जे दुआ असर नथी करे न हाँ। त हथरा दा कटड़ियो हथरा दा कटड़ियो पोइ उहो ॿोॾियूं आणीनि था। पोइ बाबा माल वठनि था दुनिया खां माल वठनि था। हाँ। इंसान दोस्त माण्हुनि खे चवनि था बाबा असांजा ग़रीब मिसकीन ॿुॾी विया लुड़ी विया असां बेआसरो आहियूं बेसहारो आहियूं असांजो सहारो थियो। पोइ उन्हनि खां माल वठियो पोइ पंहिंजनि खे नवाज़ीनि। उहे वीचारा मिसकीन उहे ईअं ई वीचारा हर साल वांगुरु हिन साल में ॿुॾंदा रहंदा। ॿियो छा थींदो। सचो ईअं सुलू बिल्कुलु सचो ईअं यार ॾिस न हे जेके ग़रीब आहिनि वीचारा बच्चा वठियो जेको सो खुले आसमान में वेठा आहिनि उहो इन्हनि माण्हुनि में जेको सो अखियूं विझो वेठा आहिनि MP MNN ऐं जेके वॾा पहुचंदड़ सरहंदी वारा आहिनि उन्हनि में। ऐं तुम्हारी ॻाल्हि उहे जेके से वठियो फंड खायो छॾीनि पोइ हिननि ग़रीबनि जो कहिड़ो जेको सो अॻियां ईंदो कहिड़ो हुननि जो सहारो बणिजंदो जे हीउ वापसि पंहिंजा घर ठाहे पंहिंजे बचनि खे वठी पनाह करे वेंदा। मामा जंहिंजो रब तंहिंजो हाँ। सभु हाँ। अल्लाह खे ॿाॾायो अल्लाह खां दुआ घुरो मालिक जे अॻियां झोलियूं हाँ। झलियो उहो को रहम करे करम करे। बाक़ी असांजे सियासतदाननि जे आसरे ते ॿिली अमीम मतारो हा मामा कीअं पक पक सही आहे।